जी ॿियो सवाल आहे त टनमोहन खान में जेके ऑपरेशन सीज़र जेके थिया आहिनि जेके नॉर्मल डिलीवरियूं आहिनि उन्हनि खे सीज़र में तब्दील कयो उन लाइ तव्हांजे टनमोहन खान जी आवाम लाइ को मैसेज आहे? बिल्कुलु आहे। इलाही सारा मरीज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेतिरो मूं ॾिठो आहे हिते आउं बि टंडे मोहम्मद ख़ान जी आहियां, ॿाहिरि जी कोन आहियां, ऐं पाण बि गायनोकोलॉजिस्ट आहियां। त गैर ज़रूरी सीज़र थियनि था, जेका नॉर्मल डिलीवरी थी सघे थी उनखे गैर ज़रूरी ॿुधाए हरू भरू डेॼारे ऐं उन्हनि जा सीज़र कया वञनि था, जेको इंतिहाई ग़लति अमल आहे। ऐं पंहिंजे हॉस्पिटल में इन अमल खे इलाही कंडेम कंदी आहियां, कोशिशि कराईंदी आहियां त नॉर्मल खां नॉर्मल थी वञे, पर जिते सफ़ा माई जी जान जे ख़तरे जी ॻाल्हि ईंदी आहे उते सीज़र कंदा आहियूं। पर इहो पैगाम अगरि वञी सघे थो त अलाह करे सभिनी गायनोकोलॉजिस्ट लाइ जेके टंडे मोहम्मद ख़ान में मौजूदु आहिनि उन्हनि न वञे। पैसो पोइ आहे, पहिरीं इंसानी अमल आहे, रब खे बि जवाबु ॾियणो आहे। ॿिनि ज़िंदगियुनि जो सुवालु आहे सीज़र, हिकिड़ी ज़िंदगी कोन्हे, 2 ज़िंदगियुनि जो सुवालु आहे। महिरबानी करे इन अमल खे घटि कयो वञे। पैसो रोज़ी आहे, रब ॾींदो पियो, पर गैर ज़रूरी सीज़र खे अवॉइड कयो।